नाज़रीन खबर शेयर कंदा हलूं अवां सां रिपोर्टर फैसल शहजाद जी ये रिपोर्ट। वागू मच्छी आहिनि समुंड जा जो ही ताबा हुई ताबा लॻो पियो हथ सां ख़ुदा जो कसम कट ॾिसे असां हथ सां कट लॻा ज़ुल्म आहे हींअर असां वज़ीर आला सिंध जो जहाज़ ते घुमी वियो जहाज़ ते हू मेरे पहुतो हो माण्हुनि खे हथ ॿधंदो हो। जो ईअं आसपास जा केतिरा ई ॻोठ बेयारो मददगार बणियल माण्हुनि जा घर माल मथां अन्न लुड़ी विया अवाम सख़्त परेशानी में मुब्तला सलाह करे ईमिन सां खाइण जे लाइ हे जरका आहिनि जरका वागू मच्छी आहिनि समुंड जा जो ही ताबा हुई ताबा लॻो पियो हो हथ सां ख़ुदा जो कसम कट ॾिसे असां हथ सां कट लॻा ज़ुल्म आहे हाणे खाइण जे लाइ पत्थर बांधूं गाॾियूं बांधूं खाइण जे लाइ ख़ासि खाइण जो ज़ुल्म आहे असां सां हे ॻोठ जानवम जो ॻोठ आहे इब्राहिम ॻोठ आहे ॿिया खोड़ ॻोठ आहिनि सॼो जो ही तालुक जा ॿुॾल आहिनि न असां वटि ॿेड़ी न ॻाल्हि डीसी ज़ुल्म खे डीसी खे कोरजूं अजनेरनि खे चीफनि खे कोरजूं एपी मुराद शाह हींअर असां वज़ीर आला सिंध जो जहाज़ ते घुमी वियो जहाज़ ते हू पहिरीं पहुतो हो माण्हुनि खे हथ ॿधंदो हो हींअर जहाज़ ते घुमी वियो आहे जो ही तालुके लाइ साईं साले शाह हींअर असां ॾिसण लाइ आयो आहे रफ़ीक जमाली एमएन आहे कहिड़े जो ही तालुके लाइ वोटनि लाइ ईंदो हो हर ॻोठ हींअर केरु असां वटि आयो आहे असां ॻोठ इब्राहिम शाह जार मोहम्मद ॻोठ असां सां ज़ुल्म हींअर खाइण जा तरीक़ो ट्रकूं बि खाया आया गाॾे वारा मिशन बि खाया आया इमदाद न मिलियो आहे ज़राब न ख़ुदा केरु चयो ॿेड़ियूं असां वटि कोन्हनि रोड ते पत्थर लाया पिया आहिनि किरोड़नि जो पत्थर हाणे ख़ाली रोड ते फिटो पिया उते को बि कमु न पियो थिए सभु खाइण जी साज़िश आहे जितां पाणी खे हिकिड़ो मंशूर में उतां हुनखे आसेकार खंड ॾेई हिननि वीचारनि जा हरू भरू ॻोठ ॿोड़िया विया आहिनि त कुझु फंड वठनि सभु मिली भगत हे वीचारा लावारिस दरपदर थिया आहिनि अलाह कंदो हिननि जो अलाह बेड़ो घर कंदो हक़ ॾियो मुतासिरनि जो चवणु आहे त असांजी कंहिं बि सार नाहे लधी हुननि जो चवणु हो त हिते जा नुमाइंदा असांखे हथ सां ॿोड़ाए पैसा उगाड़े रहिया आहिनि वोट वठण महिल त ईंदा आहिनि पर इन मुश्किल वक़्त में असांजी कंहिं बि सार नाहे लधी हुननि मुतालबो कयो आहे उते जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि खां त असांजी हिन मुश्किल वक़्त में वार करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे HRJD न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।